काबिल कदर सादात किराम व उलमाए किराम व हुफाज किराम ऐ मुझा प्यारा बुजुर्गों दोस्तों भाई, अल्हम्दुलिल्लाह सैयद मालिया ऐं ॿियूं जेके बि क़ौमूं असांजे हिन अल्लाह जे कामिल वलीअ साईं सैयद मालियो शाह बादशाह रहमतुल्लाह अलैहि सां मोहब्बत करण वारा उन्हनि सभिनी गॾिजी दरगाह जे ख़लीफ़े अदा हाजी अहमद ऐं अदा हाजी ग़ुलाम हुसैन ॿिया जेके वॾड़ा उन्हनि जी क़यादत में उन्हनि जी निगरानी में साईं जन जो सालियानो उर्स मुबारक मल्हायो आहे। दुआगी आहियूं रब करीम असां ऐं तव्हां जी हाज़िरी शाल पंहिंजे भलारे माने जी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। शाबान शरीफ़ जो महीनो शुरू थी चुको आहे। अॼु पहिरीं रात रजब शरीफ़ जो महीनो गुज़री वियो, शाबान शरीफ़ जो महीनो शुरू थियो आहे। अल्लाह जे महबूब फरमायो अर रजबो शहरुल्लाह, जेको गुज़री वियो रजब जो महीनो तो अल्लाह जो महीनो। व शाबान शहरी, ही जेको हाणे महीनो शुरू थियो आहे इन जे लाइ साईं करीमन फरमायो या मां मुस्तफ़ा जो महीनो। वर रमदानो शहर उम्मती, वरी रमज़ान शरीफ़ जो महीनो इहो मुंहिंजी उम्मत जो महीनो। सुभान अल्लाह चओ, अञा महीनो सुभान अल्लाह हाणे त